अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अभी ॾिसी रहिया आहियो पूरब टीवी। मीरपुर पठोरे जे नौजवान प्रेम कुमार हिते साफ़ ई अॻु एहतजाज कंदे ॼाणायो आहे त चौक शरीफ़ ॻोठ गुलसन जतोई भरिसां संदसि मोटरसाइकिल नामालूम पोरूं फुर करे फरार थी विया हुआ। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि चौक शरीफ़ पुलिस पोरुनि ख़िलाफ़ के बि क़दम न खयां आहिनि, न ई संदसि मोटरसाइकिल वापसि करण जे लाइ का कार्रवाई कई पई वञे। वधीक छा चयो अचो त ॿुधूं। कुकड़नि जो वापारु कंदो आहियां। इहो चौक शरीफ़ कुकड़ पंहिंजा विकिणणु गैस गुलसन जिते पुठियां पूरे थी 3 ॼणा आया हथियार रखी बीह रहिया। गाॾी बि खणी आहे, 8,000 रुपया पैसा बि कढी आहे। ऐं मूं पुलिस खे केस दाख़िल कयो। 8 ॾींहं थिया न या का ख़बर चार नथा ॾियनि। जिते ॾींहुं मां चवंदा हा बसि इहा ई ॻाल्हि लॻी पई आहे। अपील थो करियां की मुंहिंजी गाॾी वापसि करायो, मूंखे इंसाफ़ु करे।